जी नाज़रीन, हिते अवांखे आगाह कयूं नशर अफ़रोज़ मां डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज महबूब अली जवाहिरी इस्तीफ़ा वापसि वठी छॾी आहे। अहम ख़बर तव्हांखे ॾींदा हलूं। महबूब अली जवाहिरी इस्तीफ़ा वापसी लाइ रजिस्ट्रार खे लिखी छॾियो आहे। वकीलनि ऐं मुलाज़िमनि जे एहतजाज ऐं कोशिशुनि रंग लाथो आहे। नशर अफ़रोज़ मां तव्हांखे आगाह कयूं पिया। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज महबूब अली जवाहिरी इस्तीफ़ा वापसि वठी छॾी आहे। महबूब अली जवाहिरी इस्तीफ़ा वापसी लाइ रजिस्ट्रार खे लिखी छॾी आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज महबूब अली जवाहिरी इस्तीफ़ा वापसि वठी छॾी आहे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज महबूब अली जवाहिरी इस्तीफ़ा वापसि वठी छॾी आहे। महबूब अली जवाहिरी इस्तीफ़ा वापसी लाइ रजिस्ट्रार खे लिखी छॾियो आहे। तफ़सील वठंदासीं नशर अफ़रोज़ मां ज़ाहिद क़ाइम ख़ानी खां। ज़ाहिद, आगाह कजो। जी बिल्कुल बिशारत। नौशर अफ़रोज़ जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज महबूब अली जवाहिरी जेको आहे ॿ ॾींहं अॻु में जेका हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जेके इस्तीफ़ा मोकिली, जंहिंमें हुन जणायो हो त जुडिशरी में संदसि मुस्तक़बिल जेको आहे बहितर नज़र न पियो अचे। हुन इस्तीफ़ा खां पोइ जेको आहे सोशल मीडिया ते ऐं मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्मनि ते जेको आहे वकील बिरादरी, साहबी बिरादरी, शहरियनि ऐं मुख़्तलिफ़ सुञाण धुरनि पारां जेको आहे महबूब अली जवाहिरी जे छा मुतालबो कयो वियो त हू पंहिंजी इस्तीफ़ा फौरी तौर ते वापसि वठे ऐं लोअर स्टाफ जेको आहे कोर्ट जो उहो बि गुज़िरियल ॿिनि ॾींहंनि खां सेशन जज जे मेन गेट खां हड़ताल ते वेठा ऐं मुतालबो करे रहिया त महबूब अली जेको आहे इस्तीफ़ा ॾिनी आहे उहा इस्तीफ़ा पंहिंजी वापसि वरिती वञे। अॼु हुन जेको आहे सिंध हाई कोर्ट जे रजिस्ट्रार खे जेको आहे लेटर लिखियो आहे पंहिंजी सही सां त हू ॿ ॾींहं अॻु में ॾिनल इस्तीफ़ा जेको आहे उहो वापसि थो वठे ऐं ॾिनल इस्तीफ़ा खां विथड्रॉ थो करे। जंहिंखां पोइ वकील अॻवान अमर इम्तियाज़ ऐं शौकत बोयो ऐं ॿियनि अफ़सरनि जेको आहे सेशन जज जे हिन क़दम खे साराहियो आहे। जी ठीकु आहे ज़ाहिद, वरी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।